पिताफ़ी पेट्रोलियम सर्विस चंबड़ रोड टंडो अलाहयार जी इफ्तिताही तकरीब। रिपोर्ट मंजूर कालरो। टंडो अलाहयार लॻ चंबड़ रोड ते गो कंपनी गैस एंड ऑयल कंपनी जे ताउन सां पिताफ़ी पेट्रोलियम सर्विस स्टेशन जो अज़ीम आलिशान इफ्तिताह थियो। हिन इफ्तिताह जी बहितरीन प्रोग्राम लाइ पिंडाल में आलिशान सोफ़ा सेट ऐं कुर्सियूं रखी ख़ूबसूरत अंदाज़ सां सिंगारियो वियो। तिलावत कलाम पाक सां तकरीब जी शुरुआत कई वई। उन बाद गो कंपनी इंतज़ामिया तरफ़ां आयल DG ऐं मोहतरम अरशद वकील ख़िताब कंदे कंपनी जी कारकर्दगी ते रोशनी विझंदे हिन पेट्रोल पंप जी कामयाबी लाइ दुआऊं कयूं। खांस पोइ पिताफ़ी पेट्रोलियम सर्विस जे चीफ एग्जीक्यूटिव हाजी शफ़ी मोहम्मद ख़ान पिताफ़ी आयल सभिनी महिमाननि जी शिरकत ते शुक्रिया अदा कयो। ख़ासि तौर गो कंपनी इंतज़ामिया जूं महिरबानियूं अदा कयूं। महिमाननि खे लुंगियूं ऐं अजरकूं उठाए खेनि ख़ुलूस भरी भली कार कई वई। हिन इफ्तिताही प्रोग्राम जे दुआए ख़ैर में ज़िले टंडो अलाहयार जो क़ौमी असम्बली मेंबर ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी, डॉक्टर बख्श अली ख़ान पिताफ़ी, सरदार एजाज़ ख़ान पिताफ़ी, डॉक्टर ज़ुल्फ़िकार यूसुफ़ आइनी, मुख्तियार अली वसाण, मलक मोहम्मद निज़ामानी, गो कंपनी जो डिस्ट्रिक्ट ऑफिसर नवीद अहमद, मोहम्मद बख्श पिताफ़ी, इमदाद अली मुराद पिताफ़ी, सोनो ख़ान बलोच, लखी मोहम्मद रिंद समेत पसकिरदाई जे मुअज़्ज़िज़ीन, आबादगारनि, ज़रई माहिरनि ऐं बैंक ऑफिसरनि शिरकत करे प्रोग्राम जी ख़ुशियुनि में इज़ाफ़ो कयो। शरीक महिमाननि तरफ़ां पिताफ़ी साहिबान खे मुबारकूं पेश कई वयूं। आख़िर में शरीक महिमाननि जो आलिशान ख़ातिर तवाज़ुअ करण बाद तक़रीब पुॼाणी ते पहुती।